ख़बर शामिल कंदासीं तलहार मां। रिपोर्टर मोहम्मद हनीफ़ मला। तलहार वेझो ॻोठ मियां पोटा जे रहवासी पीरसन ज़ईफ़ हारीअ जो संदसि बासर ज़मींदार पारां गुज़िरियल 3 सालनि जे वंडे न ॾियण ऐं हिसाब किताब न करण ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ पीरसन ज़ईफ़ हारी रफ़ीक जूणे जो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मूं ग़ुलाम मुस्तफ़ा जूणे जो वटि 2 एकड़नि जी ज़रई ज़मीन 2018 में चोथें हिसे जो हारपो संभालियो। 3 सालनि ताईं असां महिनत करे हर फसल संभालियो ऐं कंहिं बि फसल में नुक़सान न थियो। मूं जॾहिं बि हिसाब करण जो चयो त मुख़्तलिफ़ बहाना करे अॼु था हिसाब करियूं, सुभाणे था हिसाब करियूं, ईअं करे ॻाल्हि रहाईंदो रहियो। वधीक हुन जो चवणु हो त ग़ुलाम मुस्तफ़ा बासर ज़मींदार आहे। केतिरनि ई मोअज़्ज़िज़ीन वटि फ़ैसिले लाइ घुरायो पर कंहिं वटि अचण लाइ तयारु न आहे। मुंहिंजो जाइज़ हक़ आहे। केतिरा ई भेरा केस दाख़िल करण लाइ पुलिस थाणे ते वियुसि पर ग़रीब मिसकीन हुअण करे केरु ॿुधण लाइ तयारु न आहे। ज़ईफ़ हारी SSP बदीन ऐं ॿियनि वसवारनि खे मुतालबो कयो आहे त मूंसां इंसाफ़ करे ज़मींदार ग़ुलाम मुस्तफ़ा जूणे जो खां 3 सालनि जो हिसाब कराए ॾिनो वञे।